वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त जौहर चौरंगी वारो अंडर पास 21 अगस्त ते अवाम लाइ खोलण जी हिदायत कई आहे। सैयद मुराद अली शाह गुलिस्तान जौहर जो दौरो करे चौरंगीअ ते तामीर थींदड़ अंडर पास जो मुआयनो कयो। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त अंडर पास $1 बिलियन जे लाॻत सां तामीर कयो पियो वञे। उन ते कम तेज़ीअ सां जारी आहे। ब्रीफिंग में चयो वियो त अंडर पास 18 महीननि में मुकमल थींदो। उन जी ड्रैग 110 मीटर ऐं वेकर 18.5 मीटर आहे। पहलवानगोट तरफ़ वेंदड़ रैंप जी ड्रैग 848 मीटर आहे। अंडर पास में ख़ूबसूरत LED लाइटूं नस्ब कयूं वयूं आहिनि। उन मौक़े ते वॾे वज़ीर चयो त PPA जी सिंध सरकार कराची में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। हलंदड़ स्कीमनि जे मुकमल थियण सां शहरियुनि खे फ़ाइदो थींदो। सैयद मुराद अली शाह कराची जे मेयर खे 21 अगस्त खां अंडर पास अवाम लाइ खोलण जी हिदायत पिणु कई आहे। रिपोर्ट राहिब गाओ, इबरत न्यूज़, कराची।